स्कूल क़ोर्ॾातो सिलरा जंहिंखे हिकु ॾींहुं अॻु में बि उतां जे बााثर शख़्सियत जेको SMC जो चेयरमैन आहे अब्दुल गनी सिलरो उन बुनियाद ते तालो लॻायो हो त मूंखे सरकारी तौरु का बि नौकरी कान मिली आहे ऐं मूं प्लाट पाण डोनेट कयो आहे। अहिड़े सूरत हाल खां पोइ अॼु ॿिए ॾींहुं बि तालीमी इदारे खे ताले लॻण खां पोइ उतां जे अमले ऐं शागिर्दनि हिकु वॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे शहदादकोट कंबर नेशनल हाईवे रोड ते पहुची धरणो हयो। इन मौक़े ते गाॾियूं कतारनि जे सूरत में बीठी हुयूं। होॾां टीओ प्राइमरी ग़ुलाम अब्बास मक्सी वाक़े जो नोटिस वठी फौरी तौरु क़ोर्ॾातो सिलरा पहुची स्कूल जा ताला खोलाए ऐं तालीमी तदरीसी अमल जी शुरूआत कई। इन मौक़े ते टीओ ग़ुलाम अब्बास असांजे नुमाइंदे खे ॿुधायो आहे त मूं SMC जे चेयरमैन खे हिदायतूं ॾिनियूं आहिनि ऐं उन्हनि खां कागज़नि जा फ़ोटो कापी वरिता आहिनि ऐं उहो फ़ोटो कापी ऐं पंहिंजे लिखत सां गॾु तालीमी इदारे ॾे मथे मोकिलींदुमि बाला ऑफिसरनि खे। पोइ उन्हनि जी मर्ज़ी आहे त उन ते कहिड़े क़िस्म जो एक्शन था खणनि। सालेह, खोसो, इबरत न्यूज़, शहदादकोट।